अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। तव्हांखे ठटे में ख़बर ॾींदा आहियूं त असांजो कमु नौजवाननि बुज़ुर्गनि ऐं ॿारनि खे दीनी रस्तो ॾेखारणु आहे। इन दुनिया में नमाज़ पढ़णु ज़रूरी आहे जंहिंसां परेशानियूं ख़त्म थी वञनि थियूं। ठट्टो ज़िलो माज़ी में इल्मगाह जो मर्कज़ रहियो आहे जिथे 400 मदरसा हूंदा हुआ, पर अॼु हिते तालीम मुकमल तौर ते तबाह थी आहे। स्कूल बंदि पियल आहिनि, हज़ारे ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थी रहियो आहे। अल्लाह ताला असांजे मुल्क मथां रहम करम अता फरमाए। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार रुहानी तुलबा जमात ब्रांच मकली ऐं ठटे अॻवाननि सजण ताहिरी, नज़र मोहम्मद जाखरो, हैदर बिरोई, साजिद ताहिरी ऐं ॿियनि पारां अवामी प्रेस क्लब जे नई चूंडियल उहिदेदारनि खां मुबारकूं ऐं अजरकुनि जा तोहफ़ा पेश करण बाद ॻाल्हाईंदे कयो। हिननि चयो त तमामु ॾाढी ख़ुशी थी आहे जो अवामी प्रेस क्लब हिन वक़्तु अवामी मसइलनि बिना फ़र्क़ जे कलम वसीले लिखी रही आहे, जंहिंजी जदवजहद सां अवाम जा मसइला बि हल थी रहिया आहिनि। हिननि चयो त असांजे रुहानी इस्लाह तंज़ीम जो कमु माण्हुनि खे दीनी रस्तो ॾेखारणु आहे। हिन दुनिया में हर फ़र्द खे घुर्जे त हू नमाज़ पढ़े, जंहिंसां रुहानी जिस्मानी सुकून मिलण सां गॾु परेशानियूं ख़त्म थियनि थियूं। हिननि चयो ठट्टो ज़िलो माज़ी में इल्मगाह जो मर्कज़ रहियो आहे जिथे 400 मदरसा हूंदा हुआ, पर अफ़सोस चवणो थो पवे त अॼु हिते तालीमी इदारा तबाह थी रहिया आहिनि, जंहिंसां हज़ारे ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थी रहियो आहे। हिननि चयो त पासे में मंशियात जो आज़ार वधी रहियो आहे, जंहिंसां इंसानियत ख़त्म थींदी पई वञे। हिन मौक़े ते अॻवाननि अवामी प्रेस क्लब जे साफ़ियुनि खे अजरक ऐं गुलनि जा हार पाराए मुबारकूं ॾिनियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।